चांडोकी धीअ दिल न हार, परेशान न थी। ज़रली खे कुछ भी न थियो हूंदो। इहा दुश्मनन अफ़वाह फैलाई हूंदी त ज़रली खे। अम्मी जेकॾहिं ज़रली खे कुछ थी वियो त मां मरी वेंदसि। कुछ न थींदो ज़रली खे। तुंहिंजो बाबा सुध लहण वियो आहे। ॾिस जा, इहा ख़बर कूड़ी हूंदी। ज़रली फोन न पे कयो त उन वक़्त ई मुंहिंजे दिल में विसविसा पैदा थियण शुरू थी विया। शैतान दिलुनि में विसविसा पैदा करे इंसान खे गुमराह कंदो आहे, परेशान कंदो आहे। इहो न भागो सभिनी फसादनि जी जड़ आहे। मूं ज़रली खे फोन ऐं व्हाट्सएप ते अलाए कहिड़ा कहिड़ा मैसेज कया आहिनि। मूंखे छा ख़बर हुई तो दिल न हार, चढ़ी हिम्मत का कम वठ। तू तो बहादुर छोकरी आहीं। शमशू, मूंखे सभु ख़बर आहे त एसपी तुंहिंजो वेझो दोस्त आहे। यकीनन तुंहिंजी दिलि दुख सां भरियल हूंदी। मां तुंहिंजी कैफ़ियत खे समझी सघां थी। तू मुझी कैफियत नथी समझी सघी रुखसार। असांजी यारी का आम यारी न हुई। मुझे पोयां सदैं हू जबल बंजी बीठो हूंदो हो। तॾहिं त मां इन सरदारनि जी परवाही कोन कंदोसि। अलाह कंदो ख़ैर थी वेंदो। तूं परेशान न थी, उनजी जान बची वेंदी। आमीन। तूं किथे आई? ज़ाहिरा, तूं त पंहिंजे दोस्त सां हॉस्पिटल में गॾु ई हूंदे। ज़रली खे कराची रेफर कयो वियो आहे। मां उन सां गॾु कोन आहियां। तूं हुनखे पुलिस जी आसरे ते कीअं थो छॾे सघीं? ज़रली जो वालिद साहब ऐं हुनजा माइटो ते पहुची विया हुआ ऐं ख़तरे जी ॻाल्हि बि का कान हुई। तॾहिं मां उतां हलियो आयुसि। तूं फिक्र न कर रुखसार। ज़रली हींअर महफ़ूज़ हथनि में आहे। मां पूरे यकीन सां चई सघां थी त इन एसपी जो एक्सीडेंट खान बहादुर ई करायो हूंदो। मूंखे त ज़रली पंहिंजे ऑफिस घुरायो हिकु ज़रूरी डिस्कस करण लाइ। असां त गॾु हुआसीं 4-5 कलाक ऐं असां मंझंदि जी मानी बि गॾु खाधी आहे। बसि मां जीअं ई घर पहुतो आहियां, इहा मनूस ख़बर जी त मूंखे हिते ख़बर पई त ज़रली जो एक्सीडेंट थियो आहे। उहा हॉस्पिटल पहुची वियो आहे। पर शमशू, एसपी अकेलो आख़िर काॾे बि वियो? असल में शाह मुराद ज़ोर भरियो हो ज़रली ते त पंहिंजे माइटनि खे वठी अच त चांडोकी जे रिश्ते जी ॻाल्हि कई। असल में ज़रली जो पीउ इन ॻाल्हि खे मञण लाइ तयार ई कोन हो। ज़रली त पंहिंजे पीउ खे कराची में मञाइण पे वियो। बसि इहो ओचितो इहो हादसो थी वियो। आदम साईं, मां सोचींदोसि त अव्हां खान बहादुर जा दिली तौर मुखालिफ़ हूंदव, पर ज़माने ख़ातिर मेलजोल कंदा रहो पिया। पर अॼु मूं ॼातो त तव्हां हुनखे दिलि सां दोस्त करे क़बूल कयो। सोप सीरियल वेरन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।